वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त महांगाई 70 महीननि खां पोइ घटि तरीन सतह ते अची वई आहे। मईशत मज़बूत थी चुकी आहे। हाणे ग्रोथ तरफ़ वधणो पवंदो। पाक फ़ौजी मज़बूत गिरफ़्त सबबि अफ़गानिस्तान स्मगलिंग बंद थी चुकी आहे। खंड जी अफ़गानिस्तान स्मगलिंग हाणे न बराबर आहे। महांगाई में घटिताई सां आम माण्हुनि ते भार घटि थींदो। महांगाई में घटिताई सां गुरबत में घटिताई थींदी आहे। ख्वाजा आसिफ ऐं संदसि टीम जी कोशिशुनि सबबि यूरोप सिधी उॾामनि जो मसइलो हल थी चुको आहे। धण मुल्क में गैर यकीनी सूरतहाल पैदा कई। विगोड़ियुनि जे हमले में रेंजर्स ऐं पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे 2 ॾींहं जे दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार ऐं सीड़पकारी में अघ भराई बाबति इजलास। संदसि चवणु आहे त सऊदी अरब पाकिस्तान जो पुराणो दोस्त आहे, जे हर ॾुखे वक़्त में साथ ॾिनो आहे। पुराणी दोस्त सऊदी अरब सां सहकार वधीक मज़बूत कयो वेंदो। हुकूमत रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ टास्क फोर्स क़ाइमु करे छॾियो। बैरिस्टर अकील मलिक जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ पंहिंजे दौर में दोस्त मुल्कनि सां लाॻापा ख़राब कया। हुकूमती क़दमनि सबबि दोस्त मुल्कनि सां लाॻापा बहितर थी रहिया आहिनि। कंहिंखे क़ानून तोड़ण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। डीपीओ अटक क़यास गिल चयो आहे त पीटीआई जे एहतजाज मां 89 शकी परडेही ऐं ब्राज़ील शेल हथिया विया आहिनि। तशदुद में ज़ख़्मी थियल 27 पुलिस जे जवाननि जी हालत ख़राब आहे। पुलिस हयाती ख़तरे में विझी गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। मुज़ाहिरो कंदड़नि वटि हथ कयल ब्राज़ील शेल पुलिस जी शेलनि खां टीण ते ताक़तवर आहिनि। एहतजाज मां 89 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन जो को मुल्की रिकॉर्ड नाहे। तहरीक इंसाफ़ बानी वधीक 7 केसनि में गिरफ़्तार। जुडिशल रिमांड ते जेल हवाले। अदालत तरफ़ां 28 ऐं 5 अक्टूबर जे एहतजाज ते केसनि में पीटीआई बानी जी जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त रद्द। पीपल्स पार्टी दहशतगर्दी जे वाक़िअनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि आला सतह इजलास। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां कयल वाइदनि ते अमल न थियण ते गौर वीचार। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां मुल्की सूरतहाल ते सियासी पार्टियुनि सां राब्ता करण जी हिदायत। जाम शोरे थल ऐं साहिवाल जे पावर प्लांटनि खे थर जे कोयले ते मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। वरी वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल एंड एनर्जी बोर्ड जो इजलास। सूबाई वज़ीर नासिर शाह, शाज़िया मरी ऐं ॿियनि जी शिरकत। रेलवे लाइन विछाइण लाइ थर ऐं उमरकोट में ज़मीन ख़रीद करण जी हिदायत। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त इस्लामकोट खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाई वेंदी। सिंध जे क़ौमी सक़ाफ़ती ईद ते धरती धड़ियुनि नफ़रत खे रद्द कंदे ॿधी जी माला में पहुची विया। भाईचारे जी फिज़ा बरक़रार रखण ऐं मइशत जी बका लाइ सिंधु दरिया खे बचाइण जो ऐलान। सिंध टीवी नेटवर्क जे सॾे ते सिंधु माथिरी जी क़दीम तहज़ीब जी अज़ीम सक़ाफ़त जो ॾिहाड़ो। मज़हबी भाईचारो असांजी सक़ाफ़त। सिंधु दरिया असांजी मइशत जे सिरे हेठि मल्हायो वियो। हर पासे सक़ाफ़त जा इंटरलटरी रंग निर्वार। कराची प्रेस क्लब अॻियां मुख्य तक़रीब में धरती धड़ियुनि जो समुंड उथली पियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे माण्हुनि जी अजरक ऐं टोपियुनि समेत सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। नाले वारे फ़नकारनि तुफ़ैल संजराणी, अरशद महमूद, इबाद सहर, ताज मस्तानी, दुआ मेमन, मार्वल ग्रुप, फिज़ा मारवी ग्रुप, आसिफ सियाल ऐं ॿियनि माण्हुनि खे जुमाए छॾियो। सखर पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में मार्जुअल नौजवान जे वारसनि जो रोड़ी भरिसां टूल प्लाज़ा वटि नेशनल हाईवे तलाश रखी धरणो। पुलिस शेलिंग ऐं लठबाज़ी इलाइक़ो जंग जो मैदान। वारसनि जो चवणु आहे त पुलिस नौजवान खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। वाक़िए जी जांच करे मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी चैंपियंस ट्रॉफी बाबति पंहिंजे मौक़िफ़ तां पोइ ते हटण जो तासुर रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी बाबति पाकिस्तान जे मौक़िफ़ तां हटण जूं ॻाल्हियूं फ़ज़ूल आहिनि।